नाज़रीन, थाणो बोला खान मां अवांखे रिपोर्ट कंदा हलूं। रिपोर्ट करे रहियो आहे घनश्याम दास सामनाणी। अॻूणे सूबाई वज़ीर इक़लियती अमूर सिंध PPMP ज्ञानचंद इसराणी सदर मुमलिकत आसिफ अली ज़रदारी जी 70हीं जनम ॾींहं जे मौक़े ते मुबारकबाद ॾींदे चयो त सदर आसिफ अली ज़रदारी पंहिंजे रवादारी दौर अंदेशे ऐं मुख़ालिफ़नि लाइ बि मुफ़ाहमत जी सियासत लाइ मशहूरु आहे। सदर आसिफ अली ज़रदारी पाकिस्तान ऐं जमहूरियत लाइ लाज़वाल कुर्बानियूं ॾिनियूं। हिन ॾुखे वक़्त में पाकिस्तान पीपल्स पार्टी जी क़यादत संभाली ऐं पाकिस्तान खपे जो नारो बुलंद कयो। ज्ञानचंद इसराणी इहो पिणु चयो त सदर आसिफ अली ज़रदारी अरिड़हीं आइनी तरमीम ज़रिए सूबनि खे ख़ुदमुख़्तियारी ॾिनी ऐं अरिड़हीं आइनी तरमीम समेत अहम क़ानून साज़ी ज़रिए अवाम जे हक़नि जे तहफ़्फ़ुज़ खे यक़ीनी बणायो। सदर आसिफ अली ज़रदारी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे फ़लसफ़े खे अॻिते वधाईंदे इनक़लाबी क़दम खयां। पूरी दुनिया सदर आसिफ अली ज़रदारी जी सिहतयाबी ऐं डिघी उमिरि लाइ दुआ करे रही आहे।